नाज़िम चोटियारियूं वेझो ॻोठ राणो खान लिगारी में सिंध जी सकाफ़त बाबति प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। तफ़सील अली अकबर जुनेजो जी हिन रिपोर्ट में। आवाज़ टीवी तरफ़ां 6 डिसंबर ते सिंध जे सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइण जे ऐलान खे चोटियारियूं जी अवाम बि भरपूर मोट ॾिनी। उन हवाले सां चोटियारियूं लॻ ॻोठ राणू खान लिगारी में साईं बख्श लिगारीअ जे मेज़बानीअ हेठि सिंध जे सकाफ़त जे हवाले सां प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में मशहूर सुघड़नि अब्दुल मजीद लिगारी, अब्दुल गफ़ार लिगारी ऐं ॿियनि सुघड़नि ॾोर बेत ऐं गुज़ारतूं ॾेई वाह कराए छॾी, जॾहिं त मशहूर अलगोदे नवाज़ ग़ुलाम मुस्तफ़ा लिगारी पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे ख़ूब दाद वसूल कयो। उन खां बैदि में सूफ़ी फनकारनि उस्ताद सूमर लिगारी, अख्तर लिगारी, नूर मोहम्मद लिगारी, पहलवान लिगारी, मजीद लिगारी ऐं ॿियनि सूफ़ी कलाम ऐं क़ौमी गीत ॻाए ॿुधंदड़नि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। प्रोग्राम में वॾे अंग में ॻोठाणनि शिरकत करे धरतीअ सां मुहबत जो सबूत ॾिनो। उन मौक़े ते प्रोग्राम जे मेज़बान साईं बख्श लिगारी, महिमान ख़ासि सैयद जमाल शाह ऐं ॿियनि शरीक थींदड़नि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त असां 6 डिसंबर जे हवाले सां अॼु गॾु थिया आहियूं। ही सिंध सकाफ़त जे लिहाज़ सां ही कचहरी मुनक़िद कई वई आहे, जंहिंमें सुठा सुठा दोस्त सुघड़ फनकार ऐं अदीब असां वटि गॾु थिया आहिनि ऐं अॻे बि इहे कचहरियूं असां मल्हाईंदा रहंदा आहियूं। ऐं हिन साल बि असां भरपूर 6 डिसंबर ते रैलियूं कढंदासीं ऐं प्रोग्राम जारी रहंदो ऐं असांजी नई नसुल खे बि इहा सुजागी पैदा करण जी कोशिशि कंदासीं। आवाज़ टीवी जा थोराइता आहियूं ऐं साईं बख्श लिगारी जा जिन ही मेड़ाको कोठायो ऐं सिंधी कल्चर सकाफ़ती असांजो हज़ारनि सालनि खां वठी हलंदड़ अचे पियो ऐं हमेशह मल्हाईंदा आहियूं ऐं हींअर बि मल्हायूं पिया। इंशाअल्लाह इहो सिंध जो ही कल्चर असांजे नए नस्ल लाइ बि तमामु सुठो रहंदो। कंहिं बि नई जनरेशन वारे खे का इल्मु न आहे, न को रूहानियत जो, न को तसौफ़ जी ॼाण, न को का शइ। जेको बि वलनि असांखे पैगाम ॾिनो आहे, सिंध जे सूफ़ियुनि जेको भिटाई असांखे पैगाम ॾिनो आहे, उहा जेका बि ॼाण आहे असांखे, अगरि इहे कचहरियूं थींदियूं त असांजी नई जनरेशन खे मिलंदी, असांखे बि मिलंदी, असांजे दोस्तनि खे बि मिलंदी, जेके बि अॻिते ॿुधण वारा हूंदा उन्हनि सभिनि खे मिलंदी। असांजी सिंध जी सकाफ़त सदनि खां हलंदी अचे पई, इंशाअल्लाह हलंदी ईंदी। टोपी अजरक पाइन, शान वॾे शौकत, मदी न रखनि मन में, कॾहिं न कनि कुल्फत, परवर थई पारत साईं हिन सिंधियनि जी। आवाज़ टीवी जे सर ते ॻोठ राणू खान लिगारीअ में मुनक़िद थियल सकाफ़ती प्रोग्राम में शरीक थींदड़नि जा वीचार तव्हां ॿुधा। कैमरामैन शाहनवाज़ कुंबर सां गॾु अली अकबर जुणे जो आवाज़ टीवी न्यूज़ चोटियारियूं।